होदा सवेर का वठी फणी पतो नी किते जूं त कोन पेजी वई अथई। अरे चुप निभागा। अरे ॾिठो न अथई त वॾे वॾे मौलवियुनि खे हथ में खणी हूंदी आहे, हर वक़्तु पंहिंजी ॾाढ़ीअ खे ॾींदा आहिनि। उहो इन लाइ त जीअं चहिरो मुबारक सुहिणो अचे, चहिरे में रोशनी अचे, सम्झाई। हाणे घोर सां ॾिसो, ॾिस ॾिस कीअं थोरी चहिरे में रौनक आई आहे न, ख़ूबसूरत लॻा थो। सुभान अल्लाह माशाअल्लाह। बाइका ते चोॾीअ जो चंड थो लॻी। अल्लाह ऐं बाइका ते ख़ूबसूरत अचे। मां कहिड़ी तारीफ़ कयां, केतिरी तारीफ़ कयां। अल्लाह। अस्सलाम वालेकुम भाॼाई। हारिर सुभला तोखे कीअं थो लॻा? सफ़ा बांदर थो लॻी, बांदर। ही छा थी चवे? ओदा त चइबो त तूं हाणे ख़ूबसूरत थो थी थो वञी। बांदर खे बि पंहिंजा बच्चा सुहिणा लॻंदा आहिनि। परेड हाँ और ये कराई आई न बेइज्जती। इहो त मूं किथे बेइज़ती कराए भाई। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए ता, तोखे बांदर चई पर मूंखे तूं मुकमल बांदर त नथो लॻे। और बस चुप। ॿुध, सोणी घर आहे। हाँ हाँ खरा भला ॿुधो, मां छॾे चाहे। मां अंधी न आहियां, न तूं मुंहिंजी नानी थियण जी कोशिश कर। अरे न दिल शेर, ये त शादीअ खां पहिरियां ई नंब थी ॾे। शादीअ खां बाद अलाए कहिड़ो मूंसां शुरू कंदी। हा दा अल्लाह जाने कौन बशर है। अल्लाह मूंखे छो थो मारी? हर वक्त तुझी बुराई आई आहे। अल्लाह 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 अल्लाह। सम्झी ॻाल्हि? जबर जबर मां तुंहिंजो पीउ आहे ऐं महिरबानी करे तूं मुंहिंजो पीउ थियण जी कोशिश न कर। तूं छा थो चाहीं त मां पंहिंजे ई ॻिचीअ में फंदो ठाहे फिट करे छॾियां? अॻ ई तुंहिंजी ॻिचीअ में फाही जो फंदो पियल आहे। जे साथ ॾींदे न त इन फाही जे फंदे खां बची पंदे। इन कमु करण खां पहिरीं तोखे भले साईंअ जे मथां हथ रखी कसम खणणो पवंदो। बसि इहो कमु थी वञे पोइ असांजे साम्हूं इन माई गुलनार खे गोली हणी कंदे पूरो। अड़े कमिना, तोखे अञा ताईं मुंहिंजी ज़ुबान ते भरोसो न आहे? जेकॾहिं भरोसे जे मथां हथ रखंदे बि न, पोइ बि असांजो तुंहिंजे मथां शकुर आहे, भरोसो न। तूं त हुअं ई पैदाइशी कूड़ो ई पाण वांगुरु ॿियनि खे बि कूड़ो थो सम्झी। तूं कूड़ो न, कूड़नि जो बि पीउ आहीं, पीउ। हाणे ॻाल्हि ॿुध, मां हलां थो घर, तूं बि महिरबानी करे हलो कर। घर वञी वेझी सेजी वुज़ू करे इन पंहिंजे इन मथे मां मेर कढी सुबुह जो जाकर ख़ान जे उतां कदे अची जाए। ठीकु? वाट सां वड़े तारा गोल तारा वड़े तारा गोल तारा इहो ज़िक्र कदो अची जाए। अतड़ी हणी जान छॾे। छा चयो? मेर? मन मां ॾींहं जो बि मेर विझो थो वतां। वॾो कमिनो। हसीना बेगम, तो मूंखे हिननि जे अॻियां ज़लील करायो आहे, न त हिन जी का जुरत ई कान्हे जापर ख़ान खे चवे। हिते मां अकेलो थी वियो। शामिल, तव्हां छो नथा वॾो खणी अचो? कोशिश कई आहे सोट, पर अदा नथो मञे। छा अम्मा ई मां अचूं सोट राज़ी थी ईंदो? हा ईअं थी सघे थो सोट। राति अम्मा अचे, उन सां सलाह कयूं, ॾिसूं त हू छा थी चए। ठीकु आहे। ऐं चाकर खाने जी दावत आहे न, मां राति उहा खाई ॻोठ हलियो वेंदुसि। दावत भली खाई अच, पर राति तोखे कोन छॾींदुसि। तव्हांखे राति हिते ई रहणो आहे। राति अदा इजाज़त न ॾींदो। मां दावत खाई ॻोठ हलियो वेंदुसि। मां फ़ोन करे इजाज़त वठांसि थो, तूं परेशान न थी। अरे रे, हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि ॿुधो। चाहे त शहमीर हिते आहे ऐं जाबिर जो चवणु आहे त हैदर खे मारे
उन जे खून जो इल्ज़ाम शहमीर जे मथां हणी उन जा हथ पेर वधी ऐं हली चाकर जे अॻियां फिटो कयूंसि। बाबा ये गुथा कम करू छॾे ॾिना आहिनि हाणे जिद छॾ असांजी छो थो असांजी क़यामत कारी करे। ख़बर आहे ख़बर आहे हाणे जे हिम्मत पर कुधा कम छॾे हाणे निमाज़ी थी विया। अरे हे कहिड़ो पीउ आहे? पीउ त पंहिंजे बच्चनि खे सम्झाईंदो आहे ऐं असां हिन खे था सम्झायूं। अड़े पीउ थियण जी कोशिश न कर। ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं असां अॼु जाबर जो साथ न ॾिनो न त ख़बर अथई उहो छा कंदो। माई गुलनार खे वठी वञी चाकर खाने जे अॻियां बीहारींदुसि। ओ बाबा पोइ त इहो चाकर खान असांखे ज़िंदा कोन छॾींदो, छो असांजे पोयां पियो ई। अड़े बाक़ी तूं छा थो सम्झ त इहो चाकर खान पंहिंजे भाउ जे कातरनि खे गुलनि जा हार पाराईंदो। हे पीउ थी करे पंहिंजे बच्चनि खे ब्लैकमेल थो करे। बाबा बाबा तोखे शर्म कोन थो अचे? ही छा थो चईं तूं? अड़े शर्म ते न जबर खे कोन थो अचे, धमकीअ जे मथां धमकी वेठो थो ॾे। तहारी जेका पुफी आहे न उन जो त साह असली मुठ में अचे पियो आहे। इन करे इहो नेकी वारो कमु असां सभिनी खे मिली करे करिणो पवंदो हर हाल में। ॾिस पोइ हवावी हालत में इहो चाकर असां सभिनी खे पोइ करे छॾी। हो अदा असां घणी सुधरण जी कोशिशि कई पर ही बाबो असांखे सुधरण कान ॾींदो। अड़े तव्हां सुधरियो त राज ॾिसंदा तव्हांखे। इवन तव्हां सुधरी वियो त मुंहिंजे कबर खे अचे बुझा ॾिजो। हे पीउ आहे हे ॻाल्हाए। तूं छा थी सम्झी त तूं मुंहिंजो नंबर ब्लॉक कंदीअ त मां ॿी सिम थो कढाए सघां? मूं वटि एतिरियूं सिमूं आहिनि जे तूं अंदाज़ो नथी लॻाए सघीं त हिकिड़ी सिम ब्लॉक कंदीअ त मां ॿी सां ॻाल्हि कंदुसि। अजाई बकवास छॾ, मक़सद जी ॻाल्हि कर। मुंहिंजे पैसनि जो त छा कयो? रक़म वॾी आहे, 2-3 ॾींहं लॻी वेंदई। किरोड़नि जे मथां चढ़ी वेठी आई ऐं चवे थी त 5 लख मुंहिंजे लाइ वॾा आहिनि। जॾहिं डूंगर ख़ान ज़िंदा हुयो त उन महिल समूरो पैसो मुंहिंजे हथ में हूंदो हुयो ऐं हाणे मां ख़र्च जे लाइ बि परेशान हूंदी आहियां। मां तुंहिंजे कंहिं बि बहाने ते यकीन न कंदुसि। मूंखे सुभाणे जे सिज में हर हाल में पैसा घुरिजनि। ॿुध, जेकॾहिं मां कोशिशि करे बि पैसा हथ कया त पोइ उहे पैसा मां तो ताईं कीअं पहुचाईंदसि? तूं रुगो पैसा हथ कर, बाक़ी तोखे मूं ताईं पैसा कीअं पहुचाइणा आहिनि उहो तोखे मां ॾसींदुसि। ठीकु आहे, सुभाणे मां पैसा हथ करे सुभाणे 2 पहरनि ताईं मां तोखे पाण फ़ोन कंदसि। पर हिकु ॻाल्हि यादि रख, इन खां पहिरियां तुंहिंजी हिकु बि ॻाल्हि मूं तरफ़ न अचणु घुरिजे, छो जो तुंहिंजूं ॻाल्हियूं मूंखे परेशान कनि थियूं। मां 3 बजे ताईं इंतज़ारु कंदुसि। जेकॾहिं मूं ॾे तुंहिंजी ॻाल्हि न आई त पोइ मां पाण ॻाल्हि कंदुसि। हिन जो जेसिताईं मां सिर न खणंदसि तेसी ताईं हे कमीनो मूंखे सुख जो साह बि न खणणु ॾींदो। अस्सलाम वालेकुम चाचा। अड़े ॾे अॼु भला रूंडे मां चाचो कीअं थी वियुसि? वॾो आहे ॿियो त हाणे मिट भाइयूं। पुट मिट हुयासीं पर वल्लूअ वीचारे जे मौत खां पोइ मिटी ख़तमु सम्झ बाबा। हाँ कीअं मिटी ख़तमु सम्झां? गुलशेर जो अदी मुंहिंजी सां निकाह थियल आहे ऐं तूं चवीं थो त रिश्तो ख़तमु? हा त छोरी असीं वठी वेंदासीं, बाक़ी रही मूं वारी छोरी, उन छोरीअ जो पुट पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां ख़्यालु कढी छॾ त का उहा छोरी तोखे मिलंदी। इन मिटी जूं ॻाल्हियूं घरनि में कबियूं आहिनि चाचा, ॿाहिरि ॿनियुनि घिटियुनि ऐं मैदाननि ते न। यार तो त चए मूंखे हरू भरू मथे में अचे सूर विधो ऐं टेंशन में नहीं, मां अॻे सूरनि में आहियां। तुंहिंजो पीढ़ीअ में कॾहिं बि टेंशन ख़तमु कोन थींदो। ख़ैर छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, इहो ॿुधाए त तोरा इहे 2 छोरा आहिनि किथे? अड़े बाबा इहो ई त टेंशन आहे जो पंहिंजे पीउ जी नाफ़रमानी करे वञी मस्जिदूं वसायूं अथनि। हाणे मूंखे तूं ॿुधाए
त पीउ परेशान हुजे ऐं हे वेठा मुड़ुस मसीतुनि में नमाज़ूं पढ़नि या नमाज़ क़बूल पवनि त न। रब ई ॼाणे। अरे बाबा हा त रब साईं खे ख़बर आहे, पर तूं हरू भरू अची मूंखे बेज़ार कयो आहे, गाटे बि पियो आहीं। हलो बाबा जान छॾ। वञा थो चाचा, वञा थो। जी होश वञायो अथई। भैया ॿी ॻाल्हि त मूंखे अॼु खां पोइ चाचा बाचा न चवंदो कर। छो? तुंहिंजी ज़ुबान मां जेको चाचा जो लफ़्ज़ निकिरे थो न, ईअं सम्झ तूं मूंखे गार वेठो थो ॾे। तौबा बाबा तौबा। यार शाबस हुजे तुंहिंजे घर जे भातनि खे जेको अञा ताईं तोखे बर्दाश्त कनि पिया था ऐं तोसां निबाह पिया था कनि। साईं अध रात थी वई आहे, अधु शमीर अञा घर न आयो। सौट हैदर मूंखे सवेर फ़ोन कई हुई, चई पियो त शमीर अॼु राति असां वटि कान अथव, उते ई हूंदो। छा हैदर जी कावड़ ख़त्म थी वई? हा सोना साईं, जॾहिं माण्हू पंहिंजनि मां निकिरी धारियुनि में वेंदो आहे न, उन्हनि खे पंहिंजनि जो क़दुरु पोइ ई पवंदो आहे। ख़ुदा कंदो त असांजे विच में जेके नफ़रतूं आहिनि उहे ख़त्म थी वेंदियूं, ऐं अधे हैदर खे बि त ॾुख त हो न। हिन ॻाल्हि जो त मूंखे बि अहसासु आहे। चाची ऐं हैदर त इन आस में वेठा हुआ त असां अधी उसम हैदर खे ॾींदासीं। ऐं ख़ुदा तो ॼाणे त मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु हो त अधी उसम हैदर खे ॾींदासीं, पर चाकर ख़ान सां वाइदो करे वेठुसि, छो त वॾे साईं जी मूंसां ॾाढियूं चंदन थी वई। पोइ मूंखे पंहिंजो पुटु सम्झे थो, भाउ त कॾहिं कॾहिं चवंदो आहे तूं मुंहिंजो अबो बि आहे, सो उन जी ॻाल्हि खे मां पुठी न ॾेई सघियुसि। साईं हाणे मालिक भलाई कई आहे, चाची ऐं अदा जी बि कावड़ ख़त्म थी वई आहे। हाणे तव्हां बि कावड़ खे छॾियो खणी, जो कोई ज़िद कंदा आहियो न, हाणे ज़िद बि न कयो त असां सभई ॻोठ हलूं ऐं गॾिजी रहूं। थोड़ा साईं हाणे मूड सोचियो आहे त वापसि पंहिंजो ॻोठु पंहिंजे कख में मोड़ी अच। मौत खां केतिरो बि केरु भॼी सघे, पर भॼी नथो सघे। एॾी देरि छो करे आई आहीं? अब चाकर खान सां शहमीर वेही रहियो कचहरीअ में, मूंखे बि ज़रो कमु हुयो, वो ई गॾिजी आयासीं। सोटा एॾी देरि बि कान थी आहे, मानी खाई पोइ हलूं था होटल ते चांहि था पियो। ठीकु आहे सुठो। अरे रुंडा, असां हिते सुकून सां रहियल हुआसीं, पाण में अहिड़ा झटा बि कंदा हुआ, पर जॾहिं खां वठी सांवल चाकर खान सां मिटी कई आहे, तॾहिं खां वठी तुंहिंजे छोरनि जो, तुंहिंजो ऐं मुंहिंजो सम्झ सुकून बर्बाद थी वियो अथई। जबर मां इन ॻाल्हि खे चङी तरह सम्झां थो त जेको इहो बल्लूअ जो मौत आहे न, बल्लूअ जो मौत, इहो असांखे पाण में विढ़ाइण जी वॾे में वॾी साज़िश आहे। पर साईं हाणे इहे सबूत आणियूं किथां जो साफ़ ज़ाहिर थिए त बल्लूअ जो कातिल इहो सामल मोड़ महाराई आहे। पहिरीं इहा ॻाल्हि सोच, हैदर अची हिते रहियो, जंहिं ॾींहुं बल्लू मुओ उन ई राति
सांवल हिते घुमंदो पियो अचे, लामारा ॾींदो पियो अचे। तोखे अञा वधीक सबूत मिले। अरे चल बटे। अरे रे वात पटिया, ॻाल्हि फज़ीलत सां। ओ मुंहिंजो चवण जो मक़सदु जाबिर खान चिड़ न, इहो तो चवाए त चाकर खान इन ॻाल्हियुनि ते एतबार कोन कंदो। ऐं हा, ॿियो तो असां कॾहिं बि सांवल खे ॻाल्हियुनि में छिकाए नथा सघूं, सम्झाई? असांखे कहिड़ो लाचार जे सांवल खे असां फैसलनि में चिकराईंदा तूं। असां अहिड़ो कमु कयूं जो सांवल असांखे ॻाल्हियुनि में घुराए, असां हुनखे छो घुरायूं? जबर तुझो मक़सद आहे त हैदर खे लेटायूं। हाँ, पहिरीं मुंहिंजो इरादो हो त हैदर खे लेटायूं, पर जॾहिं शहमीर हिते आहे त शहमीर खे लेटाइणो पवंदो। इन्हें शमीर खे मारणु बहितर हो। ख़बर तो छो? वो उन करे त सांवल जो शक पहिरीं त वेंदो वञे हैदर, पर जेकॾहिं हुन जे विच में के थोरा घणा इख़्तिलाफ़ थिया हूंदा त हाणे जेकॾहिं उहो हैदर छोरो हिते जासूसी करण आयो आहे, पोइ त इन सांवल जो शक वञे सिकूअ जे मथां वञे ई वञे। बाबा, जेकॾहिं शमीर खे मारणो आहे न त पोइ हुनखे ज़हर ॾेई मारणो पवंदो, सम्झव? अरे रे, ये तव्हां रावल खे ज़हर ॾेई मारियो? अरे रे, ब्लैकमेल थो करे, सब रूंडे जे ख़ानदान खे। दिल त चए थी त अछनि में हथ विझी चीरे फाड़े छॾिया। कमीना के जायजा। अरे रूंडा, हाणे पंहिंजो होश न विञा, मक़सद वारी ॻाल्हि कर। अरे रे, खिड़तल फट में चुंगू ॾेई रत टमाए वरी मथो चई थो त होश में अचो। हाँ, छा जो ने होश में अचो? हाँ, यार, मां चवां थो हाणे मक़सद जी ॻाल्हि कर। तूं हाणे इहो सोच त हिनखे ज़हर ॾेई छो मारियूं? अरे बाबा, जेकॾहिं असां हुनखे ज़हर ॾेई मारींदासीं न त सांवल इहो सम्झंदो त हैदर हुनखे पाण वटि राहे राति मानीअ में ज़हर ॾेई मारे छॾियईंसि। अरे रे, हाणे सम्झी ॾुड? रूंडा, मां तोखे सम्झंदुसि त तूं ॻाल्हाइण जो बेलछण हुई, पर तो वारा छोरा ॻाल्हाइण जा सफ़ा वाया अथनि। अरे मूंते मुंहिंजे छोरनि ते मयार न ॾे लासी गॾहनि खे सम्झाइण जे लाइ इहे अल्फाज़ इस्तेमालु करणा पवंदा आहिनि पुट। संभाल पाण खे जाबर, संभाल। ॾसी कोन थो, मुंहिंजी बैठक ते मुंहिंजे फटनि जे मथां मिर्च मथां बुरकनि। अञा चईंजो तूं बसि कर। अड़े जाबर, अञा त तोखे मिर्चनि जी चपटी सवाइ ॾिनी कान्हे त वञे थो यो बूथ ॻाढ़ो थींदो। बाबा, बूथ खे न ॾिसेसि, हेठि ॾिसेसि, हेठि असुल हेठो जुआदा निकिरंदी। अरे ख़ुदा जे वास्ते मां थो ॿुधांव त मूंखे होश मां न कढो, सफ़ा वाया आहियो। मां इश्क जा ॾाढा दास्तान पढ़िया आहिनि सोस्ट, जंहिंमें हर आशिक हुस्न जो दीवानो बणिजी वञे थो। ऐं साईं तव्हां? मां त तुंहिंजो इख़लाक़ ऐं मोहब्बत खे ॾिठो आहे। ऐं मुंहिंजो हुस्न? सुरट, मां जॾहिं बि तुंहिंजे हुस्न ते नज़रूं विझंदो आहियां त मुंहिंजूं नज़रूं तुंहिंजी रूह जी गहराई में लही वेंदियूं आहिनि, किथे मूंखे प्यार, ख़ुलूस ऐं वफ़ा मिलंदी आहे। तुंहिंजे हुस्न ते मुंहिंजूं नज़रूं टिकनि ई न थियूं त पोइ मां उनखे कीअं थो पसे सघां? मूंखे बि तव्हांजो इहो ई प्यारु घुरिजे साईं। बाक़ी हुस्न जी जवानी खे त वक़्त जूं लहरूं पाण सां गॾु लोढ़े खणी वेंदियूं आहिनि। पोइ हिते रहे थी रूह जी पाकीज़गी, ऐं मुंहिंजी पूरी कोशिशि आहे त मां पंहिंजे मन खे मेरो न थियणु ॾियां, छो जो मन जा दाग़ जॾहिं रूह जे मथां लॻी वञनि था त सॼो वजूद कारो बणिजी वञे थो, ऐं उहो शैतानी वजूद प्यार ऐं मोहबत जे क़ाबिल बि नाहे रहंदो। पर मूंखे यकीन आहे त मुंहिंजी सोरठ कॾहिं बि पंहिंजे मन खे मेरो न कंदी, ऐं न ई वरी हू
पंहिंजे पाक पवित्र रूह खे दागदार बणाए पंहिंजे वजूद खे कारो करण जी कोशिश कंदी। सोरठ, असांजो प्यार अमर आहे ऐं हमेशह अमर ई रहंदो। जे तव्हां इन ॻाल्हि में राज़ी आहियो त पोइ मां मुनीर खे मोकिलियां त इन सुगल बेटरी खे ॻोल्हे हथु करे। ॿुध, छा हिन महिल जो शमीर ऐं हैदर असांखे गिटीअ में नज़र ईंदा? अरे जे ॿाहिरि हथु न आया त इहे असां खां ॿई ज़ोर थींदा छा? घर में घड़ी हली अंदरि ज़हर पियारींदासीं। अरे बाबा, जेकॾहिं असां हैदर ऐं आमिना जे साम्हूं इन शमीर खे मारियोसीं न त ज़ाहिर आहे उहो सभु हुनखे सावल खे ॿुधाईंदा, पोइ त असां फांसी ॾींदासीं न। ॿुधो न सही, अड़े न जॾहिं हुनजो भाउ मोह त छा था सम्झो त हू होश में रहंदो? न बाबा, कतई न। कॾहिं बि हुननि जे ज़ुबान ते इतबार कोन कंदो बाबा, कोन कंदो। सुवाल पैदा नथो थिए। अरे गुलशेर, तुंहिंजो पीउ रूंटो सही थो चवई। हिकु ॻाल्हि ॿुध, मसइले हल थियण जे बजाए इहो मसइलो असांजे गिचे में न पए। अड़े अंधे खूह में त सभु किरियल आहिनि, ॿुॾूं था पिया। हाणे अॻिते छा थींदो? मुनीर, तूं पंहिंजा हमरा वठी वञी जांच कर त इहो ॾेॾर वारो चार्जर किथे घुमंदो थो वते। सिजार वारी होटल ते ॾिसजांसि, बशकू वारे दुकान ते ॾिसजांसि, पोइ मूंखे फ़ोन कजाए। न त हऊ मऊ डरे पोइ ॿुधाजांइ। हाज़िर मां हमरान खे हींअर ई वठी वञा थो। जबर बाबा, ॻाल्हि पई थी सफ़ल सफ़ा। इन जे मौत खां पोइ उन माई गुलनार जो लाश असांजे हवाले कंदे बाबा। रुंडा, मां कसम खयो आहे त मां लाश ॾींदुसि। अरे बेमान, अञा बि तोखे मूं ते इतबार नथो अचे? रुंडा, शिकार हथ अची वियो आहे। हाणे हिन वक़्तु ज़हर किथां हणिजे? जाबिर खान, तोखे ज़हर पीआरण जे लाइ हर वक़्तु ही ज़हर पाण सां गॾु खणी घुमंदा आहियूं, सम्झई? जाबिर खे मारण जा ख़्वाब छॾे ॾियो। रुंडा, तुंहिंजा पुट वॾा कमला, मुंहिंजी सोच खां बि मथे आहिनि। जाबर, छॾियो हिन ॻाल्हि खे, हो निकिरी न वञनि। हलण जी कयो। अड़े जेकॾहिं हिन जाबिर खां गद्दारी कई या वाइदा ख़िलाफ़ी कई न, हिनखे त ज़हर ॾींदासीं, पर पहिरीं हली हुन वाड़े तारा गोल तारा जो बिलो त कयूं न। हलो 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 हलो, निकिरी न वञे, हलो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।